अहम खबर अवां सां शेयर कंदा तो हुकूमत लग्ज़री गार्डन फोन ऐं ॿियनि शयुनि जी दरामद ते मुकमल पाबंदी लगाए छॾी आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त नून लीग जे दौर में मुल्क जी तरक्की जी शरह 6% हुई। गुज़िरियल 4 सालनि में मुल्क जी मईशत तबाह थी वई आहे। मुल्क अंदरि अॼु बि एमरजेंसी वारी सूरत हाल आहे। हुन चयो त गुज़िरियल 4 सालनि में मुल्क जी मईशत तबाह कई वई। मुल्क ते कर्ज़ 25,000 अरब खां 47,000 अरब ताईं पहुची वियो आहे। मुल्क में हिन वक्त क़ौमी ऐं अवामी हुकूमत आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं। सुध समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस करण दौरान हुन जो चवण हो त पीटीआई हुकूमत में डॉलर 189 रुपयनि ताईं पहुतो हो। साज़िशी 4 हफ़्तनि जी हुकूमत खां सवाल कनि था त पीटीआई हुकूमत IMF मुआहिदनि ते सयूं कयूं हुयूं। महांगाई पीटीआई हुकूमत जी IMF सां कयल मुआहिदनि सबब थी आहे। Inside.